हिकिड़ो मिंट हिकिड़ो मिंट गंजी तो पाया गंजी कपड़ा पाया शर्ट पाया अचा हाँ टाइम लगी रुकी कौन बोल अचा तो बाबा कपड़ा तो पाया ओ अल्लाह साईं कारी रो वालेकुम अस्सलाम हाल वापस डॉक्टर जवाब ॾिनो तो का केड़ो सवाल थे सवाल ना वो जवाब नहीं लाइफ टाइम जवाब नहीं अल्लाह 24 आवर्स में चे तू मेहमान 24 आवर्स मेहमान जवाब नहीं लो फिर क्यों है सजू पॉजिटिव नेगेटिव मिक्स अची वयूं ए मारे चली यार दुखे जी खबर बताए 24 कलाक जा मेहमान ईंदा 24 कलाक वञणो त सभिनी खे तूं 24 जो खड़ी असां खणी साल जा हुजो वञणो त सभिनी खे हाणे बस छा कयो हे हितां जेको 500 रुपया उधारो वठी वञे मां वञा थो डॉक्टर खे ॾेखारण उहो मूंखे ॾिनियूं वञो बा हैं 500 जेको उधारो वठी त मां डॉक्टर खे ॾेखारण वञा थो जवाब उन ॾिनो थी मां न ॾिनो मां 500 मां लाओ ख़र्च थी विया मां दोस्त सॼी ज़िंदगी हाणे मरण पिया तूं 500 तोखे प्यारा अब तूं वैदे बि त 500 मूंखे बि त नुक़सानु थींदो न उनजे करे 500 ॾे जवाब उन ॾिनो थी उन ॾे वञ ईअं न त इहो 500 वरी मुंहिंजी ॻीच में पवे कलाक ॿिनि खां पोइ हिते गुज़ारे वञे वरी मां एम्बुलेंसूं कराया वरी तोखे खणाए ॾे ॻोठ वरी 500 जे लेने खे देने पड़जाए ॾींदासीं काॾे वेंदासीं न न ॾींदा बि न थिए अञा कहिड़ा साल हलंदे छा मरंदे बसि हाणे मां छा नथो सघां अदा नथो सघां मां डॉक्टर छा थो करे अदा हिते रस्म अदा हिते रस्म बा बाबा मगज फिरे तो अदा मगज फिरे तो त मुंहिंजी रत थी सड़े तोखे मां एम्बुलेंस कराए थो ॾियां या को आया तूं घुरा उनखे कॉल कर आया हुजे ताया हुजे पाया हुजे छाजा आया कि 500 जेके तव्हां महिमान कल्ह आया हा उन्हनि खे चओ त मूंखे जेको वठी वञो मूंखे पंहिंजा 500 ॾे हिते न सुम्ह तोखे बीमारी आहे अस्पताल खां वरी मां हिते राति जो सुम्हंदो आहियां ए दोस्ती यारी सॼी ज़िंदगी तुंहिंजा 5 थे अची तो माना दलील कयो आहे आख़िर में दोस्ती आहे न हा मरी वेंदी दोस्ती ख़तम थी वेंदी आहे वो तो इंसान ही तो हलियो इंसान हले वियो दोस्ती ख़तम थी वरी दुनिया में ॿिया दोस्त अची वेंदा तूं वरी त को मसइलो न पैसा ॾिनियूं आहिनि सुभाणे चवां यार माण्हुनि खे यार हिन मूंखां अमानत वठी चई अलाए छा ज़िंदगी पंहिंजी अमानत अफ़सोस अफ़सोस मूंखे थो अचे मौत जय हा सदा अफ़सोस सॼी उमिरि अफ़सोस उथ तूं ऐं पा अलाए कहिड़ा अस्पताल वारनि जा रबड़ वारा चोराया जा चपल बीमार रामा काॾे वञा उथ बाबा की न वायरस लॻा पिया थी पंहिंजो केयर न कयो हुते त उभर खाओ त बीमारियूं थींदव न तव्हां वटि खाधी उभर त कुदरत अलाह जी सॼी उमिरि कंजू साहिब ते ॿियनि जो खाधी न उहो पंहिंजो ख़र्चु न कई हाणे तबियत ते डॉक्टरनि ते इस्तेमालु कई दवायूं गोरियूं हाणे कबर खोटाइणी उहो सभु त काॾे कंदे पैसो पाण ते इस्तेमालु करे शिकिल कीअं थी वई हा सदा अफ़सोस सॼी ज़िंदगी बाबा मूंखे सॼी उमिरि अफ़सोस थियो आहे तुंहिंजी ॻाल्हि जो ॻोठो में फोन थी अचे ॻोठा फोन अचे थी हिकिड़ो मिंट ॻोठ वारनि खे फोन अटेंड पोइ कर हे मूंखे पैसा ॾिजे 500 रुपयो पोइ मां मोबाइल ॾींदोमांइ हे मोबाइल मां गिरवी रखी मां 5 थे गिरवी कर बाबा हल मूंखे टाइम न आहे बाबा मां अफ़सोस नहीं सदा अफ़सोस सॼी उमिरि अफ़सोस हल था त ॾे न जेका तूं डॉक्टरनि जवाबु ॾिनो जेका मां बि न जवाबु ॾेई छॾिया हल त ज़िंदगी ईअं न गुज़रंदी आहे ज़िंदगी ईअं तो वांगुरु पुतियारी बि ज़िंदगी न गुज़ारींदो कर खाईंदो पींदो कर काॾे काॾे पैसो कंहिंजे लाइ कढायो हुई काॾे वञा काॾे घर वञो न बसि सामान हो मुंहिंजो मां हा जय थेलो पियो आहे हे पियो आहे थेलो वॾी ॻाल्हि आहे यार तव्हां माना इहा दोस्ती आहे बसि 5 थे करे अची माना थेलो वठ हल हल वठ हल भाड़ा पटिया जिस्म में ताक़त ई न रही थी हाँ सुस्ती थी वई थी हल बाबा मां स्टाफ ते नथो पैसा ॾींदे 500 रुपयो त पोइ ॾींदोमांइ मोबाइल घर ॿुधायां त मां रहंदो मां ॿुधायां थो हुन मैसेज कयो त मां ॿुधाईंदोमांइ 500 नथो ॾे हा मोबाइल रखी थो वञे कहिड़ो न हिन पैसा किरते ॾाकड़नि मां कीअं चढ़ी आहियां मथे हल हल बाबा हल हल हल
सदा अफ़सोस, सदा अफ़सोस। सॼी ज़िंदगी अफ़सोस। हलो ये दोस्ती आहे मोबाइल में फसी वेंदा आहिनि। मोबाइल पंहिंजे 500 करे। रुपयो तूं हाणे ॾे त मां हाणे मोबाइल ॾियां। हाणे ज़िंदगी मुंहिंजे हाल कमाए ॾियो हाणे त ख़तमु आहे, दी एंड ते पहुता हलो अची। अलाह ख़ैर करे, उहो बि डॉक्टर जवाबु ॾिनो थी न, मरंदी न मां ईंदुमि, जेको कोच में किरायो भरे ईंदुमि उहो बि मां पंहिंजी तरफ़ां भरींदुमि। हिन जेको आहे न मोबाइल जा ईअं सम्झ त मां तोखे उज़ुर लिखाए छॾियो। मोबाइल जो उज़ुर लिखाए। हा मोबाइल जो उज़ुर लिखाए छॾियो। हल सदा अफ़सोस, बेहतरीन, सदा अफ़सोस। बेहतरीन। छा बेहतरीन? इहा मोबाइल तव्हां ॾियो न मूंखे। न ते 500 रुपयो ॾींदो त वेंदो। हलो 500 ॾींदो त वेंदो। कहिड़ो किनो आहे, किना हीरोइनी कीअं न पाण ते सूफ़ बूफ़ खा, अलाह साईं फ्रूट न जेको आहे कयो आहे, पैदा कयो आहे त उहो खाओ न। दवाउनि ते इस्तेमालु कंदव, लख लख दवाउनि ते इस्तेमालु कंदव, फ्रूट न खाईंदव, पंहिंजी जान ते ख़र्चु न कंदव, ॿुधी नथा मरो। डॉक्टरनि जवाबु ॾिनो, हाणे मूंखे दिलि थिए थी जूस